अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ पे अवां खे भली कार मां आहियां फराशा। नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त नवाब शाह भरिसां फुर दौरान मज़ामत हथियारबंदनि 3 ॼणनि खे क़त्ल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे तालिब हुसैन रिंद। जी तालिब हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त 20 सेक्शन थाणे जी हद मरियम रोड ते राति देर सां क्राकरी जे दुकान ते फुर जी वारदात थी। चौकीदार ऐं दुकानदार पारां मज़ामत करण ते फुरनि जी फायरिंग में 2 दुकानदारनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन खे फौरी तौर इस्पताल पहुचायो। पर अफ़सोस, जिते ज़ख़्मनि जा सूर न संदे 3 ॼणा चौकीदार शाहिद ख्वाजा, असलम भट्टी ऐं रिज़वान भट्टी फोत थी विया। नवाब शाह अंदरि ॾोह मामूल बणिजी विया आहिनि। नवाब शाह जी पुलिस ख़ामोश ऐं तमाशी बणियल आहे। जॾहिं त नवाब शाह अंदरि हिकु राति में 2 धाड़ा एस सेक्शन थाणे जी हद में मोहनी बाज़ार में ताज आटोस ते फुरन हथियारनि जे ज़ोर ते जुने ॾेवाण खां 3 लख फुर करे मथां फायरिंग करे सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो। नवाब शाह पुलिस कंहिं बि फुरू खे पकड़ण में नाकाम। सॼे शहर अंदरि CCTV कैमरा हुअण बावजूदि बि को बि ॾुआरी अॼु ताईं गिरफ़्तार नाहे थी सघियो। नवाब शाह जा शहरी या कारोबारी माण्हू गैर महफ़ूज़ अहिड़े ॾोहनि ख़िलाफ़ शहरनि पारां इस्पताल ॿाहिरां लाश रखे धरणो हणी नवाब शाह पुलिस ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी करे एहतजाज कयो। उन मौक़े ते ताजर अॻवान फैज़ान क़यूम कुरैशी, मुनीर खोखर ऐं ॿियनि शहरनि चयो त राति हुजे या ॾींहुं हुजे, असां घरनि खां निकिरी नथा सघूं। पुलिस शहरनि जी हिफ़ाज़त लाइ हूंदी आहे, पर ख़बर न आहे पुलिस कंहिंजी हिफ़ाज़त करे रहे जो अॼु ताईं को फुरू गिरफ़्तार नाहे करे सघे। इन्हनि मुतालबो कयो त फुरन खे गिरफ़्तार करे फांसी ॾिनी वञे, ॿी सूरत में पूरे पाकिस्तान में एहतजाज कयो वेंदो। जी।